अस्सलाम वालेकुम। वॾी हिकिड़ी नई कहाणी तव्हांजे आॾो पेश कंदासीं। सो महिरबानी करे हिनखे तवजह सां ॿुधंदा। अदा इहो कहाणीअ में हिकिड़ी असांखे सम्झ मिलंदी आहे ऐं अकुलु वधंदो आहे उन में। असुल में कहाणी जेके आहिनि न सो उन में असांखे सम्झ वधंदी आहे। सो हीअ बि कहाणी आहे। अॼु कहाणीअ जो नालो आहे जाॻणो कमु जवान जो। कंहिं मुल्क में हिकिड़ो सौदागर रहंदो जंहिंजो परे परे ताईं वापारु हलंदो। उन सौदागर वटि औलाद सां गॾु दौलत जी त कमी कान हुई। संदसि वॾा पुट खेसि जुदा पंहिंजे सिर पिया वापारु कंदा हुआ। रुगो हिकिड़ो नंढो पुटु हो जेको हिन सां गॾु रहंदो हो। जॾहिं उहो छोकिरो जवान थियो तॾहिं सौदागर ख़्यालु कयो त हिनखे बि सौदागिरी जे पोरे ते हिरायां। उहो ख़्यालु करे हिन केतिरो ई सामान कठो करे पुट खे ॾिनो त वञी ॿियनि शहरनि में वापारु करे अचे। छोकिरो सौदागिरीअ जो सामान खणी नौकर चाकर साण करे सफ़र ते रवानो थियो। किन मंज़िलनि खां पोइ हिकिड़ी मंज़िल ते सौदागर ज़ादे वटि हिकिड़ो फ़क़ीर आयो ऐं हिनखे हिकिड़ी सोनहरी तख़्ती ॾेखारियईं। सौदागर ज़ादे खे उहा तख़्ती ॾाढी वणी वई। सो फ़क़ीर खे चयईं त ए दरवेश उहा तख़्ती मूंखे ॾे। उन जे बदिरां जेका बि क़ीमत घुरंदे सा तोखे मिलंदी। फ़क़ीर चयसि त ए सौदागर ज़ादा तूं हिन तख़्तीअ जी क़ीमत ॾेई कोन सघंदे, तंहिं करे उन इहा ॻाल्हि तां लही वञ। सौदागर ज़ादे खे तख़्ती ॾाढी वणी वई। सो चयाईंसि त आउं हर क़ीमत ॾियण लाइ तयारु आहियां। आख़िर जॾहिं पंहिंजे ज़िद खां न पियो लहे तॾहिं फ़क़ीर चयसि त तूं पंहिंजी सौदागिरीअ वारो उहो सभु सामान मूंखे ॾे त पोइ तख़्ती ॾियईं। सौदागर ज़ादो ज़बान करे वेठो हो, तंहिं करे उहो शर्त क़बूल कयईं ऐं फ़क़ीर खां तख़्ती वठी उन जे बदिरां पंहिंजो सभु सामान ॾेई छॾियईं। उन खां पोइ नौकर चाकर समेत पंहिंजे वतन मोटी आयो। पिणस जो छोकिरे खे जल्दी वापसि ईंदे ॾिठो सो ॾाढो ख़ुशि थियो ऐं ख़्यालु कयईं त मुंहिंजो पुटु को ॾाढो सियाणो थो ॾिसिजे जो हेतिरो सारो सामान थोरे ई ॾींहंनि में विकिणी आयो आहे। पर जॾहिं हिन सॼी ॻाल्हि करे ॿुधायो त फ़क़ीर वारी तख़्ती बि ॾेखारियईंसि तॾहिं कावड़ी में तपी बाहि थी वियो ऐं चयाईंसि त तो मुंहिंजी काई कमाई तबाह करे छॾी। हाणे यकदमि मुंहिंजे घर मां निकिरी वञ ऐं ख़बरदार जो वरी मूंखे पंहिंजो मुंहुं ॾेखारियो अथई। पिणस जा उहे गुफ़्ता ॿुधी छोकिरे खे ॾाढो अरमान थियो। सो माठी करे फ़क़ीर वारी तख़्ती खणी रवानो थी वियो। घर मां ॿाहिरि निकितो पर ख़्यालु कयईं त केॾांहुं वञा। सो पहिरियां त शहर जो चकर चारी आयईं पर को बि यार दोस्त ॾिसण में कोन आयुसि। आख़िर थकिजी टुटी पंहिंजे भाइरनि ॾांहुं वियो जिन हिनखे ॾुखे हाल में ॾिसी हाल अहवाल मालूम करे हिनखे बहानो करे चयऊं त अदा तूं असांजे अखियुनि ते, पर बाबे खे ख़बर पवंदी त हू असां ते कावरबो। उहो ॿुधी छोकिरो यकदमि उथी पंधु पियो ऐं हलंदे हलंदे अची भेण जे घर वटां लंघियो। उते दिलि में ख़्यालु कयईं त अदीअ वटि वञा मन उहा का मदद करे। सो लंघी वियो भेण जी घर में। पोइ इहो केतिरा ॾींहं पंहिंजी भेण वटि रहियो पियो हो पर आख़िरकार भेणसि बि बेज़ार थी वई। सो हिकिड़े ॾींहुं हिन बि बहानो ठाहियो त अदा मुंहिंजो मुड़ुसु अलाए छो पियो कावड़िजे, शायदि तुंहिंजे करे थो ईअं करे। छोकिरे जो उहा ॻाल्हि ॿुधी सो सही न सघियो ऐं भेण तां अरमान कंदो उतां बि रवानो थी वियो। पंहिंजनि जा उहे हाल ॾिसी छोकिरे खे हिकिड़ो घाटो दोस्त यादि आयो जेको ॿिए शहर में रहंदो। तंहिं करे ही ॿिया सभु ख़्याल लाइ उन तरफ़ रवानो थियो। हलंदे हलंदे अची उते पहुतो। दोस्त जे दर ते पहुची ॿाहिरां सॾु कयईं। दोस्त हिन जो सॾु ॿुधी यकदमि ॿाहिरि निकिरी आयो ऐं हिन सां ॾाढी हुब मां भाकुर पाए अची मिलियो। पोइ ॾाढी इज़त सां वठी वञी घर में विहारियईंसि।
हू केतिरा ई ॾींहं उते पंहिंजे दोस्त वटि रहियो पियो ऐं दोस्त बि उन अरसे में पंहिंजे हूंदहार हिन जी ॾाढी ख़िदमत पे कई। आख़िर कुझु ॾींहंनि खां पोइ छोकिरे ख़्यालु कयो त हाणे दोस्त खे वधीक तकलीफ़ ॾियणु मुनासिबु न आहे, तंहिं करे दोस्त खां मोकिलाणी कजे। कंहिं ॿी विलायत वञण जो इरादो कयई। वञण वक़्तु संदसि दोस्त खेसि केतिरा ई पैसा ऐं ॿियूं ज़रूरी शयूं ॾिनियूं, पर हिन उन्हनि खे हथ बि न लाथो ऐं दोस्त जी महिरबानी जा शुक्राना मञींदो रवानो थी वियो। हलंदे हलंदे हू कंहिं ॿी विलायत में वञी निकितो। शहर में घिरियो त को बि माण्हू ॾिसण में कोन आयुसि। आख़िर हिकिड़े कचे घर वटि अची बीठो। उते राति बि थी वई हुयसि, सो उन घर जो दरवाज़ो खड़काइण लॻो। थोरी देरि खां पोइ हिकिड़ो ॿियो मर्द उन जॻह मां निकिरी आयो, जंहिंखे चयई त ए बुज़ुर्ग, आउं परदेसी आहियां, मूंखे महिरबानी करे राति जा 4 पहर पंहिंजे उजे में पनाह ॾे। पोड़े हिन छोकिरे ते क़यास अची वियो, सो हिन खे घर में वठी आयो। छोकिरो अंदरि अची ॾिसे त हिकिड़ो नौजवान कंहिं ॾुख सबबु कंधु हेठि कयूं वेठो आहे ऐं उन जे भरिसां संदसि पोड़ी मां वेठी रोए। छोकिरे उहो हाल ॾिसी हिननि खां हुन जो सबबु पुछियो। तॾहिं पोड़े ॿुधायुसि त अबा, हिन शहर में हर महीने हिकिड़ो राकास ईंदो आहे, जंहिंखे हिकिड़ी गाॾी अन जी ऐं हिकिड़ो माण्हू बुख तौर ॾींदा आहिनि। अॼु उहो राकास अचणो आहे। बदकिस्मतीअ सां हिन भेरे मुंहिंजे पुट जो वारो आहे। उहा ॻाल्हि ॿुधी छोकिरे पोड़े खे कुझु दिलदारी ॾिनी ऐं चयईंसि त अबा, तूं गणती न करे, अॼु तुंहिंजे पुट जे पारां आउं वेंदुसि। पोड़े घणो ई झलियुसि त तूं परदेसी आहीं, मुंहिंजो फर्ज़ आहे त आउं तुंहिंजी हिफ़ाज़त करियां, पर छोकिरे हिन जी हिक बि न ॿुधी ऐं ॾस पतो वठी तलवार खणी उते आयो जिते अन जी गाॾी अॻ में ई बीठी हुई। उते दस्तूर उहो हूंदो हो त अन जी गाॾी मथां माण्हूअ खे विहारे उन ते पोइते विझी छॾींदा हुआ। अधु राति जो राकास अची उन माण्हूअ सूधो अन खाई वेंदो। छोकिरे छा कयो जो हिकिड़ो वॾो भुंड हथ करे उहो अन जे मथां रखी छॾियई ऐं पाण गाॾीअ जे ऊंट में उघाड़ी तलवार हथ में झले लिकी बीह रहियो। छोकिरे वीचारे सॼो ॾींहुं मुसाफ़िरी कई हुई ऐं हिन वक़्त ताईं अखि पटण जो ई मौक़ो न मिलियो हुयुसि। ॿियो वरी उन वक़्तु ॾाढी थधिड़ी हवा लॻी पई, सो हिन खे निंड जो झूटो अची वियो ऐं झूटे में मथो वञी गाॾीअ सां लॻुसि। उते वरी होशियारु थियो ऐं ख़्यालु कयई त अहिड़ी का टल कजे जो निंड न अचे। नेठि ख़्यालु आयुसि त छो न उहा तख़्ती कढी वेही पढ़ां, ॾिसां त सही उन में छा लिखियलु आहे। ख़ैर तख़्ती कढी पढ़ियाई त उन ते लिखियलु हो, पीउ मतिलब जो, माउ बे मतिलब जी, भाउ मतिलब जो, भेण मतिलब जी, यार महल जो, जागणो कमु जवान जो। उहो पढ़ी छोकिरे दिलि में चयो त ॿेली ॻाल्हि वाकई सच थी ॾिसिजे। बाबो बराबरि मतिलब जो बिना मतिलब जे घरां मूंखे कढी छॾियई। माउ बेशक बे मतिलब आहे जो मूं तां साह सदको कंदी हुई। भाइर ऐं भेण बे मतिलब जा साबित थिया ऐं दोस्त बि वाकई वक़्त ते कमु आयो, पर हाणे ॾिसिजे त जागणो कमु जवान जो कीअं आहे। उहे ई ॻाल्हियूं सोचींदो ख़बरदारीअ सां सुजाॻ थियो। ओचितो परियां गजगोर जो आवाज़ ॿुधण में आयो। ॾिसंदे ई ॾिसंदे राकास वाचूअड़े वांगुरु अची अन जी गाॾीअ मथां किरियो। छोकिरे छा कयो जो हिकदमि पाण संभाले फुर्तीअ सां राकास जे कंध ते ज़ोर सां तलवार वहाए कढियई। धक लॻण सां राकास जी सिसी भुल ॾेई वञी परे किरी। उहो ॾिसी छोकिरो ख़ुशि थियो। पोइ त राकास जी सिसी ऐं पुछ वढे पाण सां खणी सिधो पोड़े जे घर आयो ऐं लत खोड़े सुम्ही पियो। सुबुह जो पोड़ो थी ॾिसे त छोकिरो त मज़े सां अघूड़ निंड में सुतो पियो आहे। इनखे ॾाढो अजब लॻो ऐं ख़ुशी बि थियसि। सो छोकिरे खे निंड मां जाॻाए ख़बरचार वठण लॻो। छोकिरे खेसि सॼी ॻाल्हि करे ॿुधाई
ऐं राकास जी सिसी ऐं पुछ बि कढी ॾेखारियईं। सुबुह सां उहा ॻाल्हि सॼे शहर में पखिड़िजी वई, तां जो वञी बादशाह जे कन ते पहुती। उन ॻाल्हि ते बादशाह बि ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिकदमि माण्हू मोकिले छोकिरे खे पाण वटि घुरायईं ऐं चयाईंसि त ए छोकिरा, मूं उहो कोल कयो त जेको बि माण्हू उन राकास खे मारींदो उनखे पंहिंजी धीउ जो संग ॾींदुसि। उन खां पोइ बादशाह ॾाढो धूमधाम सां पंहिंजी धीउ जी शादी उन छोकिरे सां कराई। कुझु ॾींहं त उते आराम करण खां पोइ छोकिरे बादशाह खां वतन वञण लाइ मोकल वरिती ऐं बादशाह खेनि ख़ुशीअ सां इजाज़त ॾिनी ऐं वञण वक़्तु खेनि पंहिंजी अधु मिल्कियत बि ॾिनाईंसि। पोइ केतिरा नौकर चाकर साण गॾे हिन खे वतन रवानो कयाईं। छोकिरो ॾाढे शान मां मंज़िलूं कंदो पंहिंजे दोस्त सां मिलंदो। जॾहिं पंहिंजे शहर खे वेझो पहुतो तॾहिं शहर जे ॿाहिरां ई मंज़िल कयाईं ऐं पंहिंजे पीउ ॾांहुं नियापो ॾियाराए मोकिलियईं। पिणस जो मंज़िल जी अहिड़ी ठाह ठूह ॾिठी ऐं केतिरा नौकर चाकर ॾिठा सो पहिरियां ई त एतबार न पियो अचेसि त को वाकई उहो काफ़िलो संदसि पुट जो थी सघे थो। पर पोइ जॾहिं पुट खे अखियुनि सां ॾिठाई तॾहिं ख़ुशीअ में अची भाकुर पाताईं ऐं ॾाढियूं दुआऊं कयाईंसि। भाइरनि जो हिन जो हेॾो वक़्तु ॾिठो सो बि मिड़ी अची भरिसां बीठसि। अहिड़ीअ तरह छोकिरे ते पीउ बि राज़ी थियो ऐं भाइर बि वरी हिन जा थी पिया। पोइ हू वरी सभई गॾिजी गुज़ारण लॻा ऐं हयातीअ जा बाक़ी ॾींहं ॾाढा सुखिया आसूदा गुज़ारिया। अदा इहा ई ॻाल्हि ऐं हीअ ॻाल्हि नसीहत जी आहे। हिन मां असांखे सबक़ु मिले थो इहो त बाबा दुनिया मतिलब जी आहे, मतलबी थी वियो हुनजो पीउ ऐं हुनजा भाइर बि मतलबी थी विया ऐं हुनजी भेण बि मतलब जी थी वई। आख़िर में उहो यार ई कमु आयुसि, जेको दोस्त हो हिनजो उहो ई कमु आयुसि। उन ई रहण लाइ जॻह ॾिनईसि, हुनजी ख़िदमत कयईं। मिले ॿियो सबक़ु इहो थो मिले त माउ पीउ जी इज़त कयो ऐं दुनिया में माउ जहिड़ी का शइ कान्हे। माउ जी इज़त कयो, पीउ जी बि इज़त कयो ऐं इहा ई ॻाल्हि जाॻणु कमु जवान जो। सो महिरबानी करे हीअ ॻाल्हि जेकी तव्हांखे वणी हुजे त मुंहिंजे चैनल मुश्ताक परदेसी खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे दॿाईंदा त जेकी बि असां कहाणियूं नयूं अपलोड कंदासीं तव्हां वटि नोटिफिकेशन ज़रिए